केटी बंदर प्रेस क्लब ऐं आवामी आवाज़ मीडिया ग्रुप जे सॾ ते कलम धड़ियनि पारां शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणीअ जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाज कंदड़ इलियास समूह, अली रज़ा वणजारो, ग़ुलाम नबी समूह, हमज़ो मालियो ऐं ॿियनि एहतिजाजी रैली कढी क़ातिलनि जी गिरफ़्तारी जी घुर कई। थींदड़ जेका ॾाढ मुड़सी पई हले ऐं हिन सिंध धरती ते जेके माण्हू आवाज़ उथारे थो, जेको माण्हू हक़ ऐं सच्चाई ॻाल्हि करे थो, उनखे दॿाए थो वञे, उनखे क़तल कयो थो वञे। असां हुकूमत सिंध खां इहो मुतालबो था कयूं त केसिताईं तव्हां माण्हुनि जूं ज़बानूं बंदि कंदो ऐं केसिताईं माण्हुनि जे आवाज़ खे दॿाईंदो। जेकॾहिं इहो सिलसिलो रहियो त तव्हां यकीन सम्झो त इहा शइ जेका असां तव्हांजे हथ मां बि हली वेंदी। तव्हां जेको ज़ुल्म ऐं बर्बरियत करे रहिया आहियो, इन जो हिसाबु ॾियणो पवंदो, हिन क़ौम खे जवाबु ॾियणो पवंदो। सिंध में साफ़ियनि खे तहफ़ुज़ न ॾियण ख़िलाफ़ बोतारकी निज़ाम ऐं साफ़ी नुसरल्लाह गडाणी जे नाक खून जे ख़िलाफ़ अॼु असां प्रेस क्लब केटी बंदर ऐं बगान केटी बंदर शहर जे सियासी समाजी धुरियुनि सां गॾु शहरियुनि सां गॾु इहो एहतिजाज कयो आहे। असांजो हुकूमत सिंध ऐं हुकूमत पाकिस्तान खां इहो मुतालबो आहे त साफ़ी नुसरल्लाह गडाणी जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे साफ़ी नुसरल्लाह गडाणी जे खून सां इंसाफ़ कयो वञे। ॾिठो वञे त केतिरनि ई सालनि खां सिंध में आज़ादु सहाफ़त हिकु ख़्वाबु बणियल आहे। वॾेरकशाही, बोतारकी निज़ाम ऐं सरदारी निज़ाम साफ़ियनि जे लाइ आज़ादु बणियल आहे। साफ़ी जान मोहम्मद महर उनखे शहीद कयो वियो, साफ़ी नुसरल्लाह गडाणी खे ताज़ो शहीद कयो वियो आहे। त सिंध में किथे बि को बि साफ़ी आज़ादु सहाफ़त नथो करे सघे। दिलेर साफ़ी शहीद नसरुल्लाह गडाणीअ जे बेरहमाने क़तल ऐं हुनजे क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ हीउ एहतियात थी रहियो आहे, जेको केटी बंदर प्रेस क्लब, अवामी आवाज़ अख़बार ऐं तेलके केटी बंदर जे बाशऊर सोशल ऐं सिविल नुमाइंदनि जे तरफ़ां कयो पियो वञे। पहिरीं बि साफ़ी क़तल थियो, जान मोहम्मद महर, उनखे केतिरो टाइम गुज़री वियो आहे, पर हुकूमत अञा ताईं उनजा क़ातिल गिरफ़्तार न करे सघी आहे, न को उन ते जेको कोई एक्शन खयो वियो आहे। छाजे करे त क़ातिल भोतारनि जेके ऐवाननि में वेठल आहिनि, ताक़तवर आहिनि, ऐं केतिरनि असांजे ठटे ज़िले में केतिरनि ई साफ़ियनि ते कूड़ा केस कया वञनि था। हींअर ताक़तवर SHO जेको दाबेची हो, उन बि हफ़ीज़ जोखीअ ते कूड़ो केस दहशतगर्दीअ जो दाख़िल कयो। असां आला इख़्तियारनि खां मुतालबो था करियूं त शहीद साफ़ी नसरुल्लाह गडाणीअ जे क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं हुनजे खून सां इंसाफ़ कयो वञे।